अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। ऐं हाणे ठारोशा मां नसीर अबड़ो जी रिपोर्ट। ठारोशा ऐं आसपास जे इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी। ڪيترائي कच्चा घर ढही पट पइजी विया। रहवासी बेयारो मददगार बणियल। चूंडियल नुमाइंदनि ज़िले इंतज़ामिया तोड़े कंहिं बि संदन सार न लधी। वाहर जी अपील। ठारोशा ऐं आसपास जे इलाइक़नि दरबेलो, मञठ, भूटी, दिलीपोटा, ॻोठ सुनहरी ऐं ॿियनि इलाइक़नि में क़ाइम कच्चा घर बरसात सबबि ढही पट पइजी विया। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण किरियल घरनि मां सामान कढण ते मजबूर। कंहिं बि संदन का बि सार न लधी। रहवासियुनि लखमीर सोलंकी, बशीर मंगणहार, असलम गंबोल, हाजी सोलंकी ऐं ॿियनि दाहींदे चयो त बरसात सबबि असांजा घर ढही पट पइजी विया आहिनि। घरनि में पियल सामान, हंध टपड़ ऐं अन्न बि लुढ़ी वियो आहे, जंहिं सबबि बचा वठी रोड किनारे बेयारो मददगार बणियल आहियूं। हिननि चयो त बरसात मुतासिरनि जी कंहिं बि का सार न लधी आहे। चूंडियल नुमाइंदा ऐं ज़िले इंतज़ामिया पिणु ग़ाइबु आहे, जंहिं सबबि असां सख़्तु परेशान आहियूं ऐं बचनि जे खाइण लाइ बि कुझु न बचियो आहे। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर बरसाती पाणी निकाल करे असांजा किरियल घर ॿीहर तमीर कराए वाहर कई वञे।